वाणी साहब, स्टेज पे मौजूद मेहमान गिरामी मोहतरम शमशेरुल हैदरी साहब, फ़कीर नातो खान लुंड साहब, मोहतरम जामी चांडियो साहब, मोहतरम अब्दुल जब्बार जुनेजो साहब, डॉक्टर आकाश साहब ऐं मोहतरम हाफिज़ निज़ामन साहब। अजोकी ही तकरीब किताब जी मोहरत जी तकरीब है। किताब शायरी जो वरी नकाश जी शायरी के ॾाहे चयो त किताब के जेकॾहिं पढ़ी नथा सघो तो उनके चुमी ज़रूर ॾियो। ऐं शायरी जंहिं लाइ मौलाना गुलाम मोहम्मद गिरामी साहब चयो त शायरी इंसानी ज़मीर जो बैनल अक़वामी आवाज़ है। ऐं नकाश जेको असांजो दोस्त आहे ई, पर हू सिंध जो दोस्त बि आहे, जेको हिन वतन जे वण वण जे पन पन सां मोहबत करे अचे थो। हू हमेशा ॿियनि जी क़दर करणु ॼाणे, लाइक़ ऐं अहल माण्हुनि सां शामूं मल्हाइण ऐं खेनि मान ॾियणु ॼण त संदसि मशक़लो हुजे। 16 अप्रैल 1998 जी उहा शाम मूंखे चङी तरीक़े सां यादि आहे, जॾहिं नकाश सिंधी अदबी संगत जो सेक्रेटरी हो ऐं साईं अब्दुल मबीन पनाई साहब सां रिहाण रचाई पे वई। प्रोग्राम दौरान हुनजो हिकिड़ो पैर स्टेज ते हो त ॿियो पैर सिविल अस्पताल में। पर हुन कॾहिं कंहिंखे लखा ॾियणु कोन ॾिनो। चंद दोस्तनि खां सवाइ कंहिंखे बि ख़बर न हुई त मसइलो छा आहे। अहिड़े कमिटेड माण्हूअ जी